शायरी जी हिन सुंदर पुस्तक जो विमोचन आहे, उद्घाटन आहे, उन जी वधीक डिटेल मां मंच संगीता खे ॾियान थो पियो, उहे तव्हांखे ॿुधाईंदा त केॾियूं सुंदर शायरियूं ऐं वीचार उन्हनि जा इन किताब में लिखियल आहिनि। भेण संगीता। कोमल लहरूं मुझो लिखियल चौथों किताब आहे, लेकिन पब्लिश मुझो हे 5 नंबर किताब आहे। मां 4 किताब पहिरीं लिखी चुकी आहियां, जंहिंमां पहिरियों आहे स्टोरी बुक जंहिंजो नालो आहे प्रेम तुंहिंजा रूप अनेक। तंहिंखां पोइ आहे सत साईं बाबा ते मुंहिंजो साईं। तंहिंखां पोइ सिंधी कल्चर ते फोकलोर ते जेको आहे सिंधियत जी सुरहान, जंहिं पुस्तक ते मूंखे महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी मां इनाम बि मिलियो आहे। ऐं तंहिंखां पोइ मास्टर रांझन जा भॼन जेके कुझु अधूरा अणपूरा भॼन हुया उन्हनि खे गॾे करे सिंधी सदाईं आबाद रहो पंहिंजे पप्पा जे यादि में मां पुस्तक छपायो। हाणे जेको मुंहिंजो पुस्तक आहे, मुंहिंजे कविताउनि जो पुस्तक आहे, जंहिंजो नालो आहे कोमल लहरूं। इन जा 2 मतिलब आहिनि। कोमल मतिलबु सॉफ्ट, लहरूं मतिलबु अलॻि अलॻि तरह जूं लहरूं, माना अलॻि अलॻि तरह जा उन में कविताऊं आहिनि। ऐं ॿियो इन जो मतिलबु आहे कोमल मुंहिंजो नालो आहे, तखलुस आहे, त 2 नाला आहिनि इन में। साईं जन जे दया सां साईं जन जॾहिं घर आया, साईं जन खे 2-3 कविताऊं मां ॿुधायूं हुयूं, साईं जन खे ॾाढियूं पसंदि आयूं हुयूं। कोमल लहरूं किताब मुंहिंजे कविताउनि जो किताब आहे। जीअं साईं जन तव्हांखे बि ॿुधायो, कविताउनि में कवीअ जो अक्स हूंदो आहे, त इहे जेके कविताऊं आहिनि, माण्हू चवंदा आहिनि कविताऊं काल्पनिक हूंदियूं आहिनि, पर मुंहिंजूं कविताऊं काल्पनिक न आहिनि। कुझु 2-4 कविताऊं काल्पनिक आहिनि, बाक़ी 2 सभु साहित्य ते या जेके मुंहिंजे ज़िंदगीअ में मुंहिंजे मन में जेके उमंगूं अचनि थियूं, मुंहिंजा जेके वीचार आहिनि, मुंहिंजा जेके पारिवारिक रिलेशन्स आहिनि, मुंदूं, सभिनी खे मां अखरनि में सजाए रखियो आहे। कोशिशि कई आहे तव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। कोमल लहरूं किताब में सिंधियत ते, देशभक्तीअ ते, वीरनि ते, माता ते, रिश्तनि ते, मुंदुनि ते, ख़ुशीअ ते, गम ते, वक़्त ते, अफ़सोस ते, जॾहिं लॉकडाउन थियो लॉकडाउन ते, हर कंहिं विषय ते मां कविताऊं लिखी आहिनि। ऐं चङनि कविताउनि खे मां यूट्यूब चैनल ते पंहिंजो आवाज़ु ॾेई करे मुंहिंजे सुहिणियुनि साहेड़ियुनि उन ते सुठो पंहिंजो एक्टिंग करे ऐं उनखे सुठे नमूने पेश कयो आहे, जेके हज़ारनि में मुंहिंजूं वायरल थी आहिनि। त हीअ पुस्तक मां साईं जन जे आज्ञा सां मां हाणे साईं जन खां ई रिलीज़ कराईंदमि। एक्चुअली हीअ पुस्तक आहे, मां सॼो पुस्तक, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी कि मां पंहिंजे पप्पा सां केतिरो जुड़ियल हुयसि। मां इहो पंहिंजो पुस्तक पप्पा जे क़दमनि में थी रखां, पप्पा जे निमित्त मां इहो अर्पण कयो आहे पुस्तक। हूअं त पहिरीं सोचियो 4 फरवरी पप्पा जो जनम बि थींदो आहे, वरसी बि साॻे ई हफ़्ते में वरसी थींदी आहे, इहो सोचियो पप्पा जे नाले ते, पर घणी सोच वीचार खां पोइ लॻो कविताउनि जो पुस्तक जेका मुंहिंजी इंस्पिरेशन आहे, मुंहिंजा मास्टर रांझन जेके पाण कवि आहे, त अॼु इहो सही ॾींहुं आहे इन किताब जो विमोचन करण लाइ। किताब भले मां पंहिंजे पप्पा जे नाले ते लिखियो आहे, उन्हनि खे डेडिकेट कयो आहे, ऐं मां शुक्रगुज़ार आहियां असांजे डॉक्टर जेके जिन मूंखे करे ॾिनो आहे सॼो उनजो प्रूफ रीडिंग करे ॾिनी आहे, ॾाढी सुहिणा उन्हनि पंहिंजो वक़्तु कढी मूंखे पंहिंजो टाइम ॾिनो आहे। ऐं इन्हनि में किताबनि में मां उहे कविताऊं लिखियूं आहिनि जेके नौजवान टईअ खे सम्झ में अचनि, छो जो मां कविताऊं पढ़ंदी हुयमि, उन लाइ मां पंहिंजे ॾाॾे खे मञींदमि, छो जो मां उन्हनि जे कविताउनि खे ई ॾिसी करे मां सिखियसि त जेके सवलियूं कविताऊं लिखां ऐं जेके सभिनी खे सम्झ में अचनि, कोई इनखे क्रैक न करे पुछे न हिन जो मतिलबु छा, हुन जो मतिलबु छा। ऐं इन कविताउनि जो श्रेय मां सॼो पंहिंजे पुटु राजीव खे ॾींदमि। राजीव, मां राजीव खे पकड़े करे, सच में पकड़े करे, राजीव ये पोइट्री सुनो, बंटू, ये हिन जो पेट नेम बंटू आहे, ये पोइट्री सुनो। हिन मूंखे घणो ई ॿुधायो, हिन खे मां नई टही करे लिखियो आहे। अगरि हिन खे मुंहिंजूं कविताऊं वणनि थियूं, हिन खे मुंहिंजूं कविताऊं सम्झ में थियूं अचनि, हे मुंहिंजे कविताउनि मां सिखिया वठे थो त केर बि वठी सघंदो। नई जनरेशन सम्झे थी, माना सभु सम्झंदा। मां घणो न ॻाल्हाए करे मां साईं जन खे विनती कंदमि कि मुंहिंजे किताब जो विमोचन कनि। साईं जन सां गॾु मां पंहिंजे माता खे बि सॾु कंदमि, भाभी मां खे बि सॾु कंदमि। अचो ऐं आशीर्वाद ॾियो। मुस्कान फोटो बोल बाबा वसण घोट की जय।
शहनशाह पारूशाह साहिब की जय। पूज बाबा साईं आत्माराम साहिब की जय। दरवेश साईं परमानंद साहिब की जय। दिलन जे दिलबर साईं गुरमुखदास साहिब की जय। आयो लाल सभई चो, लाल जा जाती चो। मां गिरीश सुखवानी, राजी सुखवानी, राखी जिलिका, वलेचा परिवार कोडनानी सॾु कंदसि मुंहिंजे पूरे परिवार खे अचो आशीर्वाद ॾियो। हाँ भाई अचंदा सब अचंदा भाई उठ रहा है, जल्दी कर राजा। हाणे मां पुणे मां आयल भाउ सुरेश हेमनानी जेके भारत सिंधु सभा जा महाराष्ट्र जा अध्यक्ष आहिनि, उन्हनि खे सॾु कंदसि। मिन्नल ठाकुर विमला जीवन झूलेलाल मंदिर जा ट्रस्टी, उन्हनि खे सॾु कंदसि अॻियां अचनि। भारत सिंधु सभा जा महिला अध्यक्ष रेशमा खे सॾु कंदसि अॻियां अचनि, पंहिंजो आशीर्वाद ॾींदा मुंहिंजे पुस्तक खे। नारी, वाह वाह वाह। नारी तोखे सौ सौ सलाम, सलाम सलाम सदा सलाम। नारी तोखे सौ सौ सलाम। जो चयो तो सो करे ॾेखारियो, तूफ़ान में बि तो तरी ॾेखारियो। हौसलो ॾिठो तुंहिंजो सदा बुलंद, तूं आहीं सभ खां अक़लमंद। मेहनत शेवा ऐं हुनर आतो में, आत्मविश्वास जो जज़्बो आतो में। हर राह खे तो आसान कयो, हर युग में तो इतिहास रचो। नारी तोखे सौ सौ सलाम। बल हुजे राह पथरीली या हुजे कंडन जी सेजा, बल हुजे सफ़र अणांगो, विश्वास पंहिंजे सां सभु कुछ तो पातो। कोमल जो हर नारीअ खे प्रणाम। नारी तोखे सौ सौ सलाम। नारी तोखे सौ सौ सलाम। खुश रहो, खुश रहो।
मां ये ॿ टे शायरियूं ॿुधियूं आहिनि को संगीता जे मुंहं मां, पर मां चाहींदुमि त तव्हां ज़रूरु किताबु वठंदा ऐं हिनखे पढ़ंदा, तव्हांखे ॾाढो आनंद ईंदो, तव्हांजे मन खे सुकून मिलंदो जंहिं महिल इहे शायरियूं पढ़ंदो। सो लख लख वाधायूं, खीणूं लहणियूं तव्हां काफ़ी, ऐं वॾी महिनत ई आहे, सवलो कमु कान्हे इहो। अॼु ताईं असां हिकिड़ो ई भॼन दास लिखियो हो, बसि उहो ई जय जय, उन खां पोइ वरी कॾहिं चवंदा आहिनि बाबा इन जे लाइ समय खपे, ख़्यालु खपे, वीचार खपे। ईअं न वीचार कान्हे, पर उहो वक़्तु खपे, उहो अदा खपे।